जरवार में मोहम्मद बख्श खान महर खानपुरी टोपी बाबर अली खान लुंड के पाराए। बाबर अली खान लुंड मोहम्मद बख्श खान महर के बलोचन वारी टोपी पाराए बलोच ऐं ॼामोट फ़र्क़ ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। जेको तो उन्हनि तो भी पैगाम बने साईं ॾींदो आहियां। ए बाबर खान ये तव्हांखे गिफ्ट मुंहिंजी तरफ़ां पायो त माण्हू ॾिसनि था असां छा फ़र्क़ु आहे। सरदार मोहम्मद बख्श हाणे ॿुधायो केरु मां केरु समाज त केरु करो को फ़र्क़ु न आहे। असां सभु ॿाहिरि आहियूं। असांजा वॾा बि ईअं हलिया हुया। उहो को कपिड़नि वेस ऐं ॿोली ते न पंहिंजी सियासत कंदा हुया। उहो पंहिंजी सियासत कंदा हुया सियासत कंदा इंसानियत ते ज़ात पात ते न कंदा हुया। पोइ तव्हां माण्हुनि जी ख़िदमत में यकीन रखंदा। तव्हांजा छेड़ा झगड़ा क़ौमनि जा अगरि किथे माण्हू विड़े बि थो त उनजे घर में इस्लाह कराईंदा। उन लाइ सकून अमन हिन इलाइक़े में रखंदा हुया जिथे बि हुया। जेके बि असांजा दोस्त वॾा घराड़ा क़बाइल आहिनि उन्हनि हमेशह तव्हां माण्हुनि लाइ जेको आहे अमन जी ॻाल्हि कई, ज़ात पात को निकिरी क़ौमियत को निकिरी ॻाल्हि कई। त अॼु असां बि उहो ई पैगाम खणी आया आहियूं। त छा असां ग़लति हूं? तव्हां ॿुधायो। त असां चऊं था त असां ज़ोर ज़बरदस्ती ते न करणी आहे सियासत असांखे। मुल्क चेहरनि खां धार की न थींदी, मुल्क चेहरनि खां धार की न थींदी, बूई गुलड़नि खां धार की न थींदी। केरु केॾो बि वस हलाए पर हीअ दोस्ती चीफ सरदार जन खां धार की न थींदी। हिकिड़ो मैसेज इहो हलियो